बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे वज़ीफ़े जा पैसा जीअं सॼी सिंध में मुस्तहिक़ औरतुनि में विराइजण शुरू थिया आहिनि, हिकु दफ़ो ॿीहर इहे शिकायतूं साम्हूं अची रहियूं आहिनि त एजेंट माफ़िया मुस्तहिक़ औरतुनि खां कटौती करे रहिया आहिनि। इन्हनि मुस्तहिक़ औरतुनि जे पैसनि मां जेका कटौती थिए थी, उन मां मुबैना तौरु हिसो पती विरायो वञे थो, जंहिंमें पुलिस एहलकार हुजनि, एजेंट हुजनि, BISP जा मुलाज़िम हुजनि या इहे जेके नाम निहाद साफ़ी आहिनि, उन्हनि में हिसो पती विरायो वञे थो। वॾे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त उहे वीचारियूं जेके ग़रीब मिसकीन औरतूं, जिन में बेवा औरतूं शामिल आहिनि, उन्हनि जा वज़ीफ़े जा पैसा अचनि था थोरा घणा। हिन महांगाई जे शदीद महांगाई जे दौर में थोरी जेका रक़म उन्हनि खे केतिरनि ई महीननि खां पोइ मिले थी, उन्हनि मां बि उहे हिसो पती वठी पंहिंजा पेट भरीनि था ऐं पंहिंजूं जेके आहिनि ज़रूरतूं पूरियूं कनि था। बहरहाल इन हवाले सां असां जाइज़ो वठंदासीं। पहिरीं हलूं था उमरकोट में छा सूरत हाल आहे, वज़ीफ़े जे पैसनि जी विरासत दौरान छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो उमरकोट जो रिपोर्टर जानिब दलवाणी। सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी 3 माही किस्त जेका उहा जारी कई वई आहे। ज़िले उमरकोट में बि उहा किस्त जेका आहिनि उहा बेनिफिशरी खे मिलणु शुरू थी वई आहे। उमरकोट ज़िले में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके चइनी तालुकनि में, जंहिंमें सामारो, कुनरी, पिथोरो ऐं उमरकोट, इन में UC लेवल ते बि सेंटर हुआ, पर उहे जेके बंदि करे तालुके लेवल ते सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें हिकु त बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, जंहिंमें पीअण जो पाणी, वॉशरूम या ॿियूं सहूलियतूं कोन आहिनि, या औरतुनि लाइ जेका छांव हुजणु खपे, शामियानो लॻणु घुरिजे, या वेहण लाइ जेको कुर्सियूं या जेको डिवाइस होल्डर आहिनि, उन्हनि लाइ बि का बि सहूलियत कोन्हे। इन करे जेके आहिनि औरतूं परे परे खां जेके पंधु करे ईंदियूं आहिनि, उहे जेके सॼो ॾींहुं सख़्तु गर्मी में उस में बीह, उहे काफ़ी औरतूं जेके आहिनि उहे बेहोश थियूं आहिनि ऐं उहे इस्पताल ताईं मुंतक़िल थियूं आहिनि। ॿियो हिते जेको मसइलो आहे त उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट जेका किस्त आहे, वज़ीफ़े जी किस्त, उन मां जेको आहे सरेआम जेको आहे 1000 ऐं 1500 2000 जी जेका आहिनि उहा कटौती उहा जारी आहे। औरतूं जेके आहिनि उहे सेंटर ते दांह कनि थियूं, पंहिंजो डिवाइस जेके होल्डर आहिनि उहे ज़बरदस्ती उन्हनि खां कटौती कनि पिया, ऐं पुलिस जेका आहे उते मौजूदु हूंदी आहे। BISP जेको आहे इंतिज़ामिया पारां जेको आहे सुपरवाइज़र लेवल जा जेके ऑफिसर आहिनि उहे मुक़ररु कया आहिनि तालुके ते। उन्हनि जी मौजूदगी में उहे औरतूं जेके दाऊं कंदियूं आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदियूं आहिनि त असां सां जेको ही ज़ुल्म आहे, पर उहे कार्रवाई करण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि। औरतुनि पारां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौरु इन जो नोटिस वठी हिकिड़ी त पूरी किस्त ॾिनी वञे, ॿियो जेको बुनियादी सहूलियतुनि जी जेका सेंटरनि ते खोट आहे उहा पूरी कई वञे। जी त भले 500 कटनि जा असांजी जेका हक़ आहे ॾियनि, हींअर 2-2000 कटनि जा असीं सुबुह घर बुखिया खे उञा परे जा आया आहियूं, हिते वेठा आहियूं। मुड़ुसु माण्हू हुतां धिका ॾियो, अञा अॻिते वञूं, मां हिन खे धिका ॾियो हाणे छॾी न, इहा हालत लॻी पई। चला असां 200 अढाई किरायो भरे था, सुबुह में काट घणा हुए केबिन घणा हो केबिन उते वञो असीं धिका खाए खाए थका हाँ वेठा आहियूं। मां ॼाण बेटा वञी घर वाला अढाई रहियो किरायो करे खर्च जाम ऊंचा 5000 खर्च कयो, बेवाई जो मुंहिंजो थियो कार्ड ठाहियो, 5000 मूं खर्च कयो, नादरा में खर्च कयो अथमि 5000। जी हा। हाणे पैसा तो केतिरा मिलिया? मूंखे 8500। 8500? जी हा। तुंहिंजो ॿार आहे न? जी हा, 4 ॿार आहिनि मुंहिंजा, कमाइण वारो कोन्हे। ॿारनि जा चइनि ॿारनि जा पैसा कोन मिलिया आहिनि ऐं मुंहिंजा कागज़ ठहिया पिया आहिनि। उहे बेफारम ॾिनोसीं, बेफारम हेठि असांखे उछले ॾिनो, उहो ई कोन खयो। असां रड़ियूं करे ज़ोरी असां ख़र्च करे ठारायोसीं, उहो ई असां ज़ोरी खयोसीं। 500 रुपया कटियूं, पोइ 500 वरी ज़ोरी असां छॾायासीं। पहिरीं 1000 ते कटियूं, पोइ 500 रुपया असां ज़ोरी छॾाया आहिनि। हा न उहा रसीद बि कोन ॾिनी। पोइ पैसा मिलनि कोन था, जेको 2000 मां अचनि था उहो अॻिते हलिया पिया आहिनि। असां जहिड़ा ग़रीब आहिनि, अंधा सुबुह खां पोइ अची वेही अंधा थी विया, न वॉशरूम न पाणीअ लाइ 100 रुपया किरायो करे अचूं। उहो त हिते किराए में पूरो थिए, छा सॼो ॾींहुं खाऊं भला ग़रीब माण्हू। सर, हिननि जेको कटौती तव्हां पाण ॾिठी आहे, हाणे हिन जे ख़िलाफ़ु कहिड़ो एक्शन थींदो? इन्हनि जी असां ID जी रिपोर्ट कंदासीं, रिपोर्ट करे हिननि खे ब्लॉक कराईंदासीं। जेका हिननि जी कटौती थी बिल्कुलु उहा बि वापसि थींदी। नाज़रीन, कुझु ॾींहं अॻु नौकिरीअ बहाने धाड़ेलनि तरफ़ां घुराए अगवा कयल मुख़्तियार मीरजत जेको शाहपुर चाकर जो रहवासी आहे, उहो अञा ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो। अगवा थियल मुख़्तियार मीरजत जे घर में हिन वक़्तु कोहराम मतल आहे। धाड़ेलनि तरफ़ां पहिरीं 50 लख रुपया भुंग घुरियो वियो, हाणे 30 लख रुपया वारिसनि खां भुंग घुरियो पियो वञे, पर वारिस तमामु ग़रीब मिसकीन आहिनि ऐं पुलिस बि उन्हनि जी का बि मदद करण लाइ तयारु न आहे।
इन हवाले सां आगाह कंदो असांजो शाहपुर चाकर जो रिपोर्टर महबूब मला। जी हिन वक़्तु जेको आहे असां यूसी बरहून जे ॻोठ मुराद चन में बीठल आहियूं। जितां जेको आहे 22 सालनि जो मुख़्तियार मीरजत जेको आहे उहो अगवा थी वियो हो, जंहिंखे जेको आहे सखर मां नौकिरी जी झांसे में जेको आहे हुनखे अगवा कयो वियो हो, जंहिंखां धाड़ेलनि पारां जेको आहे 50 लाख रुपया भुंग बि तलब कयो वियो आहे। हिकु गुरबत, ॿियो महांगाई ऐं बेहसी, टियों वरी धाड़ेलनि जे आज़ार हिन घराणे खे पीड़े छॾियो आहे। मुख़्तियार हुसैन जी अमड़ जेका ॾींहं राति हंजूं हारे रब खे ॿाॾाए पंहिंजनि अखियुनि जा ॻोढ़ा सुकाए छॾिया आहिनि, तंहिंजी कंहिं बि सार न लधी आहे। 50 लाख में असां ग़रीब माण्हू किथां आणियूं, काशे कान्हे। हज़रत आहियूं रोज़ी में, वरी छंछरवारे ॾींहुं वरी बि असांखे चयूं असांखे ॾियो पैसा ॾियो ऐं तव्हां पंहिंजो छोकिरो वठी वञो। असां पैसा किथां आणियूं? वरी असां हाणे ईअं वेठा आहियूं मजबूर, पैसो कोन थो थिए ऐं पुलिस इतलाह कयोसीं, एस जो आयो, चए दुआ कजो असां वेंदासीं, पर अञा त का असांखे वरंदी कान मिली आहे। अञा असां ईअं वेठा आहियूं। वरी अॼु वरी असांखे इतलाह मिली सुबुह 8-9 बजे, वरी चए असांखे पैसा ॾियो। असांखे पैसा हाणे 30 लाख ॾियो ऐं छोकिरो वठी वञो। अञा का पुलिस खां रिपोर्ट कान आई आहे, न को ॿिए खां हिमायत खां ख़बर कान पई आहे। अञा असां ग़रीब माण्हू ईअं वेले ते वेठा आहियूं, कुझु कोन्हे ऐं अधु मानी सुबुह जो खायूं, अधु शाम जो था खाऊं। असां वटि आहे कुझु कोन, असां ईअं वेठा आहियूं। असां सां राब्तो कोन कयो आहे अञा ताईं। असां माठ कयो वेठा आहियूं, वज़ीर खे चवंदासीं, अपील था कयूं त असांखे छोकिरो छॾाए ॾे। हितां निकितो त असां फ़ोन जे ज़रिए त अचे पघार ते, हाणे वियो पघार कमाइण, धाड़ेल पकिड़े विया। फ़ोन आयो त रोए पियो मूंखे छॾायो 50। पोइ धाड़ेलनि चयो त 50 लाख ॾेई पंहिंजो वठी वञो। हाणे असीं किथां बात आणियूं? 30 लाख 50 लाख किथां अचनि किरोड़? सभु कंहिंखे इन धाड़ेलनि खे बि अंडा हूंदा की माउ जा बचड़ा हूंदा। असांजे अखियुनि जे आॾो इहो हो, कमाइण वारो मज़ूरी वारो असांजे आॾो इहो हो, जेको अबा असांजो हिननि खे दिलासो ॾेई बता ॾेई असांजे खे बेगुनाह पकड़ियो वियो। कहिड़े रोड ते असां वञूं? मुंहिंजे 22 ॾींहं थिया, मुंहिंजो बच्चो खणी विया न, कमाइण लाइ मुंहिंजे खे खंभे खणी विया। असां रड़ियूं कोको कयूं पिया, असांजे पवार केरु कोन थो करे। असां हीअं वेठा आहियूं सखणा सुञाई ते, ग़रीब माण्हू मारू, असांजे केरु कोन थो करे कोशिशि के बच्चे मोटा असांखे ॾियनि, आज़ादु कराए। छा असां चयूं? असां ग़रीब मिसकीन आहियूं। 50 लाख था चवनि ॾियो न त तव्हांखे समारे ॾींदासीं। असां किथां आणी 50 लाख? असां धड़ टुकर ते वेठा आहियूं। असांजो कमाइण लाइ असांखे जे बचे खे गवाह करे विहारे छॾियो। जी तव्हां हिननि जा वीचार ॿुधाए। हिन जो चवणु आहे त अॼु ई संदन जी धाड़ेलनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, जिन जेको आहे 50 मां घटि आहे 30 लाख रुपए जो भुंग तलब कयो आहे। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त हिननि जी औलाद खे जल्द अज़ जल्द धाड़ेलनि जे चंबे खां बाज़ियाब करायो वञे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।